सिंध मीडिया न्यूज़ के प्रोग्राम असांजा शहर ऐं असांजा मसला सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान सईद अहमद फरोज़। पाण कोशिशि कंदा आहियूं हमेशह त कंहिं सुठे फ़न सां कंहिं मुज़ाहिरे सां तालुक़ु रखंदड़ कंहिं अहम शख़्सियत खे हिन प्रोग्राम में शामिलु करे सघूं। अहिड़ी तरह असां सां अॼु अदी असांजी शबाना सोरठ शामिलु आहे, जेका 8 साल खां फ़नकारी जो मुज़ाहिरो कनि था ऐं कमु कनि था। उन फ़न में उनखे 8 साल ख़र्च थी विया। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे, हिन खे कीअं शौक़ु थियो ॻाइण जो ऐं उनखे केतिरी मक़बूलियत मिली आहे। वालेकुम सलाम। अदी तव्हांखे 8 साल थी विया आहिनि, कीअं तव्हांखे हिन राग ॻाइण जो शौक़ु थियो ऐं केतिरी मक़बूलियत मिली आहे? जी बिल्कुलु तमामु घणी हिन फील्ड में मूंखे इज़त मिली आहे ऐं फील्ड तमामु घणी सुहिणी फील्ड आहे ऐं हीअ कमु मुंहिंजो कमु आहे जेतिरो कर त माना तमामु घणो आहे, खुटण जहिड़ो आहे न। ऐं बिल्कुलु शौक़ु मूंखे मुंहिंजी कज़न आहे रुखसाना सोरठ, उनखे ॾिसी मूंखे शौक़ु थियो, छो जो फस्ट टाइम असां माना सिंध में फस्ट टाइम उहा निकिती। उनखां बावजूद लैला सोरठ बाद में मां निकिती आहियां। माना हिकु ई उस्ताद जे शागिर्द आहियूं अल्ताफ़ समीरा, उन्हनि जे शागिर्द आहियूं, उन्हनि खे ॾिसी ऐं मूंखे शौक़ु थियो। अच्छा, तव्हांखे मक़बूलियत मिली तरह तव्हां 8 साल सर्विस कई आहे? जी हाँ, बिल्कुलु बिल्कुलु तमामु घणी मूंखे हिन फील्ड में इज़त मिली आहे। पब्लिक केतिरी मोट ॾिनी आहे? तमामु घणी मोट ॾिनी आहे। कहिड़ो गानो तव्हां मक़बूल हुयो जेको घणो पब्लिक ॾिठो हुजे या ॿुधो हुजे? बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां थी ॿुधाए। हिकु दिलि ॾिनी या मौला पर जी घणियूं हुजनि हा, से बि ओ सुहिणा साईं तोखे सॾे ॾिजनि हा। हिकु दिलि ॾिनी या मौला तूं आ वफ़ा जी क़ाबिल, तूं प्यार जी क़ाबिल, बाहुनि वारी ओ जानी तूं हार जी क़ाबिल, हीरनि जा हार हथ जी मूंखे किथां अचनि हा, से बि ओ सुहिणा साईं तोखे सॾे ॾिजनि हा। हिकु दिलि ॾिनी या मौला। अच्छा, तव्हां सकाफ़त खाते कुझु तावन कयो आहे जेको हे लॉकडाउन बि हले थो, उनखां अलावा हे पंहिंजो कोरोना जो सिस्टम बि हले थो, ज़ाहिर आहे तव्हांजो फ़न खां सवाइ ॿियो को कारोबार बि न हूंदो, कोई बिज़नेस बि न हूंदो, हुन में को तव्हां सां कल्चर डिपार्टमेंट या सकाफ़त खाते कोई तावन कयो आहे माली? जी बिल्कुलु यार, तव्हां ॻाल्हि खोली त बिल्कुलु इन मौज़ूअ ते मां बि अचां, पर जेको आहे सकाफ़ती खातो जेको आहे त ॿियनि फ़नकारनि लाइ काफ़ी चेक आया, पर अलाए छो उन में मां ऐं 2-3 ॿिया सिंगर्स हुया, जीअं शबीर समो माशाल्लाह तमामु बहितरीनु सुठो सिंगर आहे, उहो रहिजी वियो, मां रहिजी वियमि, 2-3 ॿिया अहिड़ा। उन्हनि जा ताज़ा प्रोग्राम ऐं कल्चर डिपार्टमेंट सां मां काफ़ी प्रोग्राम बि कया आहिनि, जीअं मां रनीकोट वई आयसि, हाणे इस्लामाबाद 15 ॾींहं रही आयसि, हुननि जा प्रोग्राम बि मां कया आहिनि, पर अलाए छो उन्हनि खे यादि न आहियूं। बसि इन ॻाल्हि जो दुख थी पियो आहे, 2-3 फ़नकार ॿिया बि रहिजी विया आहिनि, मां बि रहिजी विया। हक़ कजे त सभिनी जो हक़ कजे, ईअं न त 2-3 जे लाइ माना चेक अचनि ऐं ॿियनि जे लाइ न अचनि, इहो सही नथा कनि। अच्छा, सिंध मीडिया न्यूज़ जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? ऐं बिल्कुलु ही तमामु बहितरीनु सुठो चैनल आहे ऐं हिननि जा लख थोरा जन मौक़ो ॾिनो मूंखे ॻाल्हाइण जो ऐं मूंखे ॿियनि ते आवाज़ु पुॼाइण जो मौक़ो ॾिनो, हिननि जा लख थोरा तमामु बहितरीनु सुठो चैनल।